किनारा तो पे नजर बवशा जानिया आबाद रहे तेरा नदी किनारा आबाद रहे तेरा नदी बुखार कहे देती है सदा फैम शाह बुखारी देती है सदा फैम शाह बुखारी आबाद रहे तेरा नदी किनारा आबाद रहे तेरा नदी किनारा यो बाबा तेरे बारात सजे यो बाबा तेरे बारात सजे आगे है अली पीछे है वली आगे है अली पीछे है वली नबियों के नबी वो दुनिया में रोशन रोशन अपना करते जाएंगे सरवरे आलम की जो उल्फत में बढ़ते जाएंगे और जिक्र से उनके जलते हैं वो जलते ही रहे हश्र तक हम तो उनका जिक्र करते जाएंगे नारे तकबीर नारे तकबीर नारे रिसालत नारे हैदरी नारे गौसिया उलमाए अहले सुन्नत जिंदाबाद उलमाए अहले सुन्नत दौराने कथा जो मैं पेश कर रहा था खतीब अहले सुन्नत सरमाया शहनशाह खिताबत मुबल्लिग इस्लाम मनाज़िर इस्लाम मुफक्किर इस्लाम हज़रत अल्लामा मौलाना मोहम्मद आलम जन्नई साहब दामत बरकातुहुल आलिया तशरीफ लाए। मैं अपनी जानिब से बिशार अहमद और हाफिज निसार अहमद और उनकी अहले खाना की जानिब से और तमामी शुरकाए महफिल की जानिब से आपको अखलास क़ल्ब के साथ खुशामदीद कहते हुए आपका शुक्रिया अदा करता हूँ और इंशाअल्लाह आपसे चंद ही सालों के बाद हज़रत का नूरानी और इरफानी बयान इंशाअल्लाह शुरू हो जाएगा। मेरी एक मरतबा फिर गुजारिश है गोट के मकीनों से खुसूसन कि जल्द से जल्द महफिल गाह में तशरीफ लाए और इसे समाप्त करके इसके फयूज़ व बरक़ात से मुस्तफ़ीद हों। आपके साथ हज़रत अल्लामा मौलाना मोहम्मद अल्लाह जोड़ियो साहब नईमी दामत बरकातुहुल आलिया तशरीफ लाए। मैं आपको भी दिल की गहराइयों से खुशामदीद कहते हुए आपका शुक्रिया अदा करता हूँ। हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह। जामिया रहमा का इंतहाई शोराए आफाक फारसी कलाम कदम परे सुदा जा पारा ज़ेही तेरा या रसूल अल्लाह कदम परे सुदा जा पारा ज़ेही तेरा या रसूल अल्लाह दिलम पजे मुर्दा मने गुजर आरी मने मिसे सीना गारी पिताए नफ़े नालन ते पूनम जान या रसूल अल्लाह पिताए पिताए नफ़े नालन ते पिताए नफ़े नालन ते पूनम
जान या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह शान रिसालत मौला जाने, शान रिसालत मौला जाने, बेबे ताकत ना है। शान रिसालत मौला जाने, बेबे ताकत ना है। मालिक जो महबूब मोहम्मद को देंगे दूर नबी साइया, नबी साइया प्यारो नबी साइया। शान रिसालत मौला जाने, शान रिसालत मौला जाने, देंगे ताकत ना है। शान रिसालत मौला जाने, देंगे ताकत ना है। मालिक जो महबूब मोहम्मद को देंगे नबी साइया, नबी साइया प्यारो नबी साइया। सरकार दिया आका जी आमद फूले जी आमद मदनी जी आमद मरहबा हज़रत यूसुफ लाए होंगे फिक्र ज़िले का दीवानी। हज़रत यूसुफ लाए होंगे फिक्र ज़िले का दीवानी। हज़रत यूसुफ लाए होंगे फिक्र ज़िले का दीवानी। पर महबूब मोहम्मद खातर हर दिल याद आसानी। हुस्न हबीब करीम के, हुस्न हबीब करीम कमाल दे छड़ो मरबूब नबी साइया, नबी साइया प्यारो नबी साइया। सरकार दिया दिलदार दिया सोने जी आमद मरहबा आका की आमद मरहबा मरहबा मरहबा। की परोत दुरूद सजोते पान दरूद बुधन था। की परोत दुरूद सजोते पान दुरूद बुधन था।
कि पढ़ो ता दुरूद सजोते पान दुरूद बुलंदा रोज़े रोज़ा फातिमा ज़हरा जल्द जवाब दियनता रोज़े रोज़ा फातिमा ज़हरा जल्द जवाब दियनता छो न जवाब मिठड़ा मोहम्मद जिंदा है जरूर नबी बोलिया नबी साईं बोलिया प्यारो नबी साईं बोलिया शान रिसालत मौला जाने शान रिसालत मौला जाने देखे ताकत नाहे शान रिसालत मौला जाने देखे ताकत नाहे मालक जो महबूब होने गएगा दूर नबी बोलिया प्यारो नबी साईं बुलाना मौला तू हज पे बुलाना हज पे कराना मेरे मौला मुझे भी दिखा दे कज को मेरे मौला हज पे बुलाना लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक अल्लाहुम्मा ला शरीका लक ला शरीका लक मुझे हज पे बुलाना मेरे मौला देखना है मुझे हज जाऊं मैं देखो क्या काबा क्या चीज़े मौला सबको दिखाना हज उमरा कराना मेरे मौला हज में बुला लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक अल्लाहुम्मा ला इलाहा इल्लल्लाह लब्बैक के गरीब हूँ मैं बहुत और तुम गरीब नवाज़ा है तुम पे मेरा हाल है जहाँ आया है तुम पे मेरा हाल है जहाँ हो गम क्यों आसिफे चिश्ती को रोज़े में शरिका हो गम क्यों दर के गुलामों को रोज़े में शरिका बनो के सब की वहाँ ढाल है जहाँ नियसा बनो के सब की वहाँ ढाल है जहाँ
अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलाम अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि वअज़वाजिहि वअस्हाबिहि वउलमाए उम्मतिहि वसलहाए मिल्लतिहि अजमईन अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फिल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम अरबी अर्शन मथे वयो मेहमान रब जो थियो ये कोन को बियो वयो बलगल उला बिकमालिही दिल जी दुआ मंजूर थी दुनिया ते ज़ुल्मत दूर थी वयो मुल्क सारो नूर थी कशफ दुजा बिजमाली तारीफ सुहनी जी बेबयां कहिड़ो कदी आजिज़ ज़बान जंहिं जो मौला आहे मदह ख़्वान हसनत जमीउ ख़सालिही
इदरीस जी सबख सदा आदस्त बस्ता इल्तजा मोमिन पढ़ो सुबह बसा सल्लु अलैहि मौला यसल्ले वसल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरुल खल्क़ कुल्लिहिम। हमदाई सलवात खां बाद काबिले तकरीम सदरे महफिल मुजाहिद अहले सुन्नत बिरादर साईं मौलवी अल्लाह जोड़ो नईमी नक्शबंदी दामत बरकात मुलालिया अजो के बाबरकत प्रोग्राम जा बाकी मानवारा मेहमान अल्हम्दुलिल्लाह ये बाबरकत प्रोग्राम मोहतरम जनाब भाई मोहम्मद आसफ चिश्ती मददल्लहुल आली जे मिठन बोलन सा काफ़ी देर खां जारी ऐं सारी वरी असांजे प्यारे भाउ आजा साईं फ़कीर मोहम्मद अमीन कादरी नक्शबंदी ज़ीद मजदू इन्हीं के वरी 12 चंड लगाए अजो कोई बाबरकत प्रोग्राम असांजे प्यारे भाउ अदा बिशार अहमद खास केली ऐं संदस बिरादर के तरफ संदस नंढे भाउ मोहतरम जनाब अदा हाफिज निसार अहमद खास केली ज़ीद इल्म हूँ जन जे शादी के मौके बिनी जहानन के सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मीलाद शरीफ अजा बिशार के संदस बिरादर के दिली तौर पर लख लख मुबारक तो जन जवानन हेड़े पुरफितन दौर शैतानी फसादी दौर में साईं हाफिज साहब जे काज में साईं करीमन जो मीलाद शरीफ उम्मीद तो रखा गायन वजायन मोबाइल में टेपन में हर जाए हर हंध घणो कम तकरीबन साईं करीमन फरमायो अन निकाह बिन सुन्नत निकाह मुंहिंजी सुन्नत हाणे जंहिंजो तरीक़ो आहे जंहिंजी सुन्नत आहे त ज़िक्र बि उन जवान जो मुल्क बाक़ी ॿिया ॻाइण वॼाइण जा मौक़ा कम से कम शादी
एक वडो बंधन हयाती जा सौदा उन्हें जी शुरुआत उन्हें जो बुनियाद एड़े जिक्र से रखिए जो अगलियों सारियों मंजिलूं आसान उम्मीद तो कयो त पंहिंजे ॻोठ वारनि में अल्हम्दुलिल्लाह अॼु अदा बिशार वारनि की बुनियाद रखी छॾियो आहे। उम्मीद तो कयां त आईंदा तकरीबन असां शादी इंशाअल्लाह सोने महबूब जे मिलाद मूं अवां जी ख़िदमत में एक आयत करीमा पढ़ी है जैमा बटे मौजू अवां जी ख़िदमत में अर्ज करदस। असल में हिन आयत करीमा में अल्लाह साईं ईमान वारन के मोमिन के हुक्म कयो आहे त मां रब ऐं मुंहिंजा मलाइक त मिठे मुस्तफ़ा ते दुरूद मोकिलींदा आहियूं पर अवां मोमिननि खे बि मां रब हुकुम थो कयां त अवां बि इन अमल में शरीक थियो खुशी ऐं मोहब्बत सां दुरूद भी मुझे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते मोकिलियो ऐं उन सां गॾु गॾु घणो सलाम भी मोकिलियो। हाणे अवां जी ख़िदमत में अर्ज़ार टाइम भी घटि थी चुको आहे गर्मी भी आहे मूंसां गॾिजी साईं करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिन अमल ते फरमान ते अमल कयो। साईं फरमायो ज़य्यनु मजालिसकुम बिस्सलाह मोमिनो मुसलमानो जॾहिं अहिड़ा प्रोग्राम कयो त उन्हनि खे मुंहिंजी सलवात सां सीगारे ॾे। अचो त नंढा वॾा गॾिजी अहिड़ी सलात मदीने जे साईं ॾे मोकिलियो जेका सलात असां तव्हांजे अॼोके हिन शादीअ जी ख़ुशीअ जी महफ़िल जो सींगार बणिजी सल्लल्लाहु अलैहि गया या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि गया हबीब अल्लाह चो सल्लल्लाहु अलैहि जेके नकाज जा मेहमान मदीने वारे साईं जे मीलाद के बुधण आया थोड़ो अगते अचे अचो तांजो कोई न अचण वारन के तकलीफ न थी। या अय्युहल्लज़ीना आमनू ऐ ईमान वारो अल्लाह पाक मोमिनन के इरशाद फरमायो जन कलमो पढ़ियो आ जन अल्लाह जे रसूल ते यौम आखिरत ते ईमान आंदो आ उन्हनि खे अल्लाह पाक फरमाए थो ईमान वारो। हाणे ईमान छा आहे जंहिंजे करे असां मोमिन था सघूं
इस्लाम जे करे मुसलमान था समझो। मुझा प्यारा मुसलमान भाइरो, इस्लाम ता आए नमाज रोज़ो हज ज़कात कलमो, उन्हीं जो नालो आ पंचन रुकनन जो नालो इस्लाम आ दीन आ। पर ईमान चाहे प्यारा मुसलमान भाइरो, ईमान खां मोमिना, मोमिन जी तारीफ पंहिंजे रब करीम खां पुछो था त मोमिन केरा। अल्लाह पाक फरमायो युहिब्बूनहुम कहुब्बिल्लाह वल्लज़ीना आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह। अल्लाह से फरमाए जो ईमान वारा हुए आहिनि, माण्हू दुनिया सां मोहब्बत कंदा आहिनि, पैसे नौकर सां मोहब्बत कंदा आहिनि, के कंहिंसां मोहब्बत कंदा आहिनि, के कंहिंसां मोहब्बत कंदा आहिनि, पर रब जो फरमाए ईमान वारा मां रब करीम सां सख़्त क़िस्म जी मोहब्बत कंदा आहिनि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ईमान वारा मोमिन जेके आहिनि उहे मूं रब करीम सां मोहब्बत कंदा। हाणे रब त ईअं थो फरमाए, असांजो वरी तरीक़ो ॿियो। जॾहिं दुख ईंदा आहिनि, मुसीबतूं तकलीफ़ूं बीमारियूं, अल्लाह बचाए, वो बिसरते अल्लाह अल्लाह रहम कर, अल्लाह रहम कर। वरी खुशीअ वारे मौके ते शैतान वारो पासे, दुखनि में तकलीफ़नि में पंहिंजे रब खे यादि कंदा आहियूं, पर खुशीअ वारा जेके मौक़ा ईंदा आहिनि, खुशीअ वारा ॾींहं रातियूं ईंदियूं आहिनि, त वरी रब खे विसारे शैतान वारो रस्तो वठंदा आहिनि। सोखी भाई सबको पर ओखी भाई तू ही तू, हाणे मथा मुड़ो भला इजबाज जो। मुझा प्यारा सुखन में तो सबको कमी दुआ, पर दुखन में रब करीम कमी दुआए, उन्हीं रब के याद कंदा आहियूं। अल्लाह पाक फरमाए थो ईमान वारा चाहे तकलीफ़ में हुजन, चाहे खुशीअ में हुजन, पर ईमान वारनि जो शेवो हूंदो आहे त पंहिंजे रब करीम खे यादि कंदा आहिनि, पंहिंजे रब सां मोहब्बत कंदा आहिनि। अल्लाह पाक इन्हनि माण्हुनि जे बारे में इरशाद फरमायो, इन्नल्लज़ीन क़ालू रब्बुनल्लाह सुम्मा इस्तक़ामू फला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। अल्लाह से फरमाए तो बेशक उहे मुंहिंजा बाना जन चयो असांजो रब अल्लाह आहे, असांजो ख़ालिक मालिक अल्लाह आहे। सुम्मा इस्तक़ामू, पोइ हुननि जे मथां तकलीफ़ूं आयूं, हुननि जे मथां इम्तिहान बि आया, अल्लाह चवण जे मथां कलमे पढ़ण ते ईमान वारनि ते ॾुखिया वक़्त बि आया, तकलीफ़ूं बि आयूं, पर ईमान वारा हेॾे होॾे कोन थिया। सुम्मा इस्तक़ामू, बल्कि जबल जीअं कायम दाइम थी बीठा। अल्लाह से फरमाए थो मूं वटि बि उन्हनि जो क़दर आहे, ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। मां उन्हनि जे मथां दुनिया आख़िरत जा कम लाइ छॾींदो आहियां, दुनिया आख़िरत में उन्हनि जा बेड़ा पार फरमाए छॾींदो आहियां। सुभान अल्लाह, सुभान। ॿी जाइ ते अल्लाह पाक फरमायो
इन्नल्लज़ीना क़ालू रब्बुनल्लाह सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका उहे माण्हू जन चयो असांजो रब अल्लाह आहे असांजो ख़ालिक मालिक राज़िक ॼाणण वारो मारण वारो रब आहे वो इन्हीं अकीदे रखण ते नज़रिए रखण ते ईमान आणण ते हुननि जे मथां इम्तिहान भी आया तकलीफ़ूं भी आयूं पर हो इंच बि पोइते कोन हटिया पंहिंजे रब सां सच्चा रहिया पंहिंजे रसूल सां सच्चा रहिया सुम्मा इस्तक़ामू उहे दाइम क़ाइम रहिया पोइते कोन हटिया ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्लाह से फरमाए तो एड़न मोमिनन जे मथां एड़न मुसलमानन जे मथां मां रब जा मलाइका रहमतूं खणी वसाईंदा आहिनि सुभान अल्लाह अज अदा बिशार वारो वफादारी जो सबूत नहीं पंहिंजे भाउ जी शादीअ में अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल खे राज़ी कयो सोने हबीब खे राज़ी कयो अॼु उन्हनि जे मथां मलाइका रहमतुनि जा ॿीह वसाया हाणे वरी अल्लाह जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां था अर्ज़ कयो त साईं मोमिन छा आहे अल्लाह जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ला युमिनु अहदुकुम हत्ता अकूना अहब्बा इलैहि मिन वालिदिही व वलदिही व नफ्सिही वन्नासि अजमईन साईं करीमन फरमायो ईमान वारो हुआ मुझा प्यारा मुसलमान भाइरो जेको पंहिंजे माउ पीउ खां वाधारे पंहिंजे बचन खां वाधारे पंहिंजे खानदान खां वाधारे ऐं हथो के पंहिंजी जान खां वाधारे वन्नास अजमईन ॿिन्ही जानन खां वाधारे मोमिन उहा जेको मां मुस्तफ़ा सां मोहब्बत कंदो आहे सुभान अल्लाह अल्लाह पाक फरमायो ईमान वारो हुआ जो पंहिंजे रब सां मोहब्बत करण वारो हूंदो आहे मदीने वारे साईं फरमायो ईमान वारो हुआ जेको हर शइ खां वाधारे अल्लाह पाक खां बाद में मां रसूल दो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत कंदो आहे मोमिन इहो चवंदो आहे त असल आशिक़न जो शरण सां डर कर्म सब शरण खां अगरो सदो दोस्तां दम ही हलो ऐं चम भोरियो जान मोहम्मद ईमान वारो चवंदो आहे माण्हू घुरन माल पर सभिनी घुरां सुपुरी दुनिया ते दोस्त तां फिदा कयां फिलहाल मूंखे नाम निहाल महबूब मोमिन अल्लाह सां मोहब्बत कंदो आहे मोमिन मदीने वारे मीर सां मोहब्बत कंदो आहे अल्हम्दुलिल्लाह हो जने मोमिन पंहिंजे महबूब सां मोहब्बत कंदो आहे मुंहिंजा प्यारा ख़ुशी गम में महबूब खे यादि फरमाईंदो आहे त पोइ अल्लाह जो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जे दावत में ईंदो आहे उन्हनि जे ख़ुशीअ में रूहानी तौर पर जलवा फरोसींदो आहे तॾहिं असां चवंदा आहियूं लख मुबारक मोमिनो लख मुबारक मोमिनो अॼु हिन शादीअ में सुरहानो
काज में आयो मोहम्मद पाणवा लख मुबारक मोमिनो जहन शादी में सुरहानवा जहन काज में आयो मोहम्मद पाणवा जहन खुशी में आयो मोहम्मद पाणवा रहमतन जी बूंद सारी रात में वसती रही रहमतन जी बूंद सारी रात में वसती रही अरशत नूरी मलाइक शादी में आया अरशत नूरी मलाइक इन शादी में आया नहीं शादी में जिब्रील आयो शादी में जिब्रील आयो सोहने अरबी शानवा जहन काज में आयो मोहम्मद पाणवा लख मुबारक मोमिनो लख मुबारक अजा बिशार अहमद जहन शादी में सुरहान जहन काज में आयो मोहम्मद पाणवा सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह जग मशहूर लगे तो सुबह जो फजर मना आवाज जो रात अब देर के वारो प्यारा मुसलमान भाइयों रब जो फरमाए मोमिन हुआ जो को अव्वल दर्जे की मोहब्बत मां रब करीब वो मोमिन अल्लाह के महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह पाक की मोहब्बत का बाद मोमिन सब खां वादारे पंहिंजे वालिदैन खां वादारे पंहिंजे बच्चन खां वादारे पंहिंजी जान खां वादारे वन्ना से अजमईन हर हर शय खां वादारे मां आमिना जे लाल सां मोहब्बत कंदो आहे साईं जो हिकिड़ो गुलाम हो जंहिंजो नालो हबीब बिन ज़ैद रज़ी अल्लाह ताला अन्हु मुसैलमा कज़्ज़ाब जंहिं नबूवत जी कूड़ी दावा कई उन मदीने जे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हिकिड़ो खत लिखियई मादल्ला आऊं भी नबी आया
अवां बि नबी आयो साईं करीमन जी नबूवत में त को शक शुबो न हुयो न आहे अल्लाह पाक फरमाए दो यासीन वल कुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन मुझा महबूब असां के अवां जी सूरत जो कसम असां के पंहिंजे कुरान हकीम जो कसम अवां मुरसलन मुझो आयो अवां मुझा रसूल आयो अल्लाह पाक गवाही ॾिनी मुझा प्यारा दोस्तो त मदीने जे मीर खे मां रब अवां जे रसूल करे मोकिलियो आहे साईं सैयद पीर महर अली शाह रहमतुल्लाह अलैह साईं जो शेर पढ़ो असांजा वक्त जा वली है साईं किबला पीर सैयद गुलाम जहानिया शाह सुभान अल्लाह कादरी रहमतुल्लाह अलैह जा रूह भी ॿुधण सुभान अल्लाह इस प्यारी सूरत नो मैं की आँखां जाना खोया जाने जहां आँखां इस प्यारी सूरत नो मैं की आँखां जाना खोया जाने जहां आँखां सच आँखां ते रब दी शान आँखां शान तू सब शाना बढ़िया जन मुख बदर लासानी मथे दबके लाट दुरानी काली जुल्फ ते अख मस्तानी काली जुल्फ ते अख मस्तानी मखमूर अखी मद भरिया मखमूर अखी मद भरिया सुभान अल्लाह मा अजमल का आसन का किथे मेहर अली किथे तेरी सना किथे मेहर अली किथे तेरी सना मुस्ताक अखियों किथे जालड़ियां मुस्ताक अखियों किथे जालड़ियां जरा मुसलमान भाईरो अल्लाह ताला जी दात पंहिंजे प्यारे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के इतनी जान जेला रसूल बनायो आ बाकी साईं करीमन खान बाद में जिन भी दावाऊं कयूं उहे कूड़ा आहिनि उहे लानती आहिनि मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने उन खत लिखियो मुसलमा कज़ाब तमाम नबी अवाम नबी हाने जमीन के विरायूं था अवां वारो हिस्सो अवां जो मूं वारो हिस्सो नूर जो इहो सिर्फ़ कूड़ो दावा करण वारो नबी कोन हो बल्कि यमन जो बादशाह भी हुयो उनखे वॾी दुनियावी ताक़त हुई बाडी गंडा फौज रखंदो पुलिस रखंदो उन खत लिखियो साईं ॾे आमिना जे लाल जवाब लिखियो ऐ मुसलमा कज़ाब तूं कूड़ो आई मां अल्लाह जो सचो नबी आया तुझी कूड़ी दावा है बाकी तू चवी थो जमीन हिस्सो तुझो हिस्सो मुझो न तुझो हिस्सो न मुझो हिस्सो जमीन मुझे पाकर बजिया कोई मालिका कोई खालिका पिंगड़े में पार बोले पिंगड़े में पार बोले अल्लाह अल्लाह पिंगड़े में पार बोले
अल्लाह प्यारा मुसलमान भाइरो हाणे जॾहिं उन खत जो साईं जवाब ॾिनो साईं करीमन फरमायो तूं कूड़ो आहीं मां अल्लाह जो सचो नबी आहियां बाक़ी ज़मीन रब करीम जी आहे वस वारो आहे जेके ॾे जेके बादशाह बनाए साईं खत जो जवाब लिखियो ऐलान फरमायो केड़ा जेको मुंहिंजो खत मुसलमा कज़ाब यमन जे बादशाह ॾे खणी वञे मुंहिंजा प्यारा सहाबा किराम वेठा आहिनि सभई मुंहिंजा प्यारा मोहबती जवान वेठा आहिनि पर उन्हनि में हिकिड़ो अहिड़ो जवान हो जंहिंजो नालो हबीब बिन ज़ैद हुयो फाल खजूर जो मथे ते आहे खजूर वेठो खपाए मुझा प्यारा अजकल जलसन में मेलन मजो मानू चना खपाईंदार के पकोड़ा खपाईंदार का केड़ी शय खपाईंदार हजरत हबीब बिन ज़ैद खजूर पियो खपाए साईं जो जने ऐलान बुधाई त केड़ा जो कोई खत खणी मुसलमा कज़ाब देवी दो साईं हबीब बिन ज़ैद खजूर पे खादी ए खजूर जो थालो मथे ते हुयो पाण यकदम वात मां खजूर कढी मुझा प्यारा दोस्तो अर्ज कयो लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक या हबीब अल्लाह मुझा मालिक मुझा प्यारा महबूब मां हबीब बिन ज़ैद हाज़िर आया खजूर जो थाल रखी साईं करीमन की बारगाह में आयो आ न मुझा प्यारा माइटन खां मोकिलाए थो न घर ॾे पैगाम थो रवानो करे साईं करीमन वटायो मुंहिंजा सोना सुन वञे त वञे अवां जो खत मां यमन जे बादशाह ॾे खणी थो वञा सुभान अल्लाह सुभान अल्लाह हिकिड़े साहबी फरमायो त तव्हां खजूर कढी पोइ जवाब ॾियो आहे खाई वठो आहे कि जेकॾहिं खजूर खावां हा उनमें टेर लॻे हा मुंहिंजी मोहबत में फ़र्क़ु अची वञे हा इन जे करे खजूर जी परवाह मां कान कई पंहिंजे महबूब खे लब्बैक या रसूल अल्लाह चयो मुंहिंजा प्यारा मुसलमान भाइरो हाणे वो आशिक़े रसूल साईं जो खत खणी रवानो तो थिए घोड़ो नाहे सवारी उठ नाहे साईं करीमन उनखे पंहिंजो घोड़ो अदा फरमायो साईं करीमन जे घोड़े ते सवार थी ॾिसो इन जो नालो मोहब्बत आहे असां अॼुकल्ह थोरी घणी ख़ुशी थी मिले अल्लाह अल्लाह जे रसूल खे विसारे वेही था रहूं इहे उहे जवान हा जंहिंजो नारो जंहिंजी ॿोली हुई की ज़बान हुई त जोगी ॿिया बि घणा जोगी ॿिया बि घणा पर लिखियो मुंहिंजो लाहू जिन से अलाह जोगी ॿिया बि घणा जोगी ॿिया बि घणा पर लिखो मुझो लाहूत से जोगिन में जोगी है करो जोगिन में जोगी है करो जिंजे मुँह में बनियो जिंजे मुझो लाहू जिन से अदियूं शाह लतीफ जे बिया
जो घोट लतीफ चला अदियों शाह लतीफ चबिया हित जो घोट लतीफ चला अगतो शाल अगतो शाल बना लिखो मुझो लाहू चिन से लवा लिखो मुझो लाहू चिन से लवा हज़रत हबीब बिन ज़ैद साईं करीमन जे घोड़े ते सवार थी जॾहिं यमन में पहुतो यमन में पुछा करे मुसैलमा कज़्ज़ाब जो बादशाही घर हुयो महल हुयो उन जे दरवाजे खां घोड़ो डुबाए मुंहिंजा प्यारा बादशाह जे दरबारुनि में महलातुनि में घोड़ा सवारियूं ॿाहिरि बीहारियूं आहिनि पर हज़रत हबीब बिन ज़ैद मदीने जे मीर जो दीवानो सवारी के अंदर खड़ी हुआ ओ जिते मुसैलमा कज़्ज़ाब बादशाह कूड़ो दावा करण वारो वेठो उन जे तख्त जे साम्हूं वञी पंहिंजो घोड़ो भियारी सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुसैलमा कज़्ज़ाब चवण लॻो घोड़ो तो ॿाहिरि भियारिया महबूबन जो आशिक अख अख में मिलाए फरमाई आए मुसैलमा कज़्ज़ाब ॿियनि जा घोड़ा ॿाहिरि बीहंदा रसूलुल्लाह जे ग़ुलाम जो घोड़ो तुंहिंजे दरबार जे साम्हूं बीहंदो वो चवण लॻो मुसैलमा छा तूं मूंखे नबी नथो मञी छा हज़रत हबीब बिन ज़ैद फरमायो सो न समाया सुसुरी दूरियां तान तुरन सो न समाया सुसुरी दूरियां तान तुरन जन जो मन अदर चोरियां तान तुरन से सजन की अवसरन जन के साझ मुसाहबे फरमाए तो ही न मारो न रीत ये सैन मटाइन सोलते अजी उमर कोट में जस कान पुरीत ये पखन वारी रीत माजन सीन मटियां मुझे प्यारा मुसलमान भाईरो अल्लाह जे महबूब जो आशिक उन जे दरबार में अंदर आयो तख्त जे साम्हूं बीठो मुसैलमा कज़्ज़ाब जो चवे छा तूं मूंखे नथो मञी हू चवे थो मां तोखे कोन थो मञा मदीने जे मीर खे मञा थो सोने हबीब खे मञा थो मुसैलमा कज़्ज़ाब चए थो तुंहिंजो महबूब छाहे हे महबूब जो ग़ुलाम थो चवे गुलाबी गुल खिड़िया जहिले मोहम्मद मीर तसनालो गुलाबी गुल खिड़िया जहिले मोहम्मद मीर तसनालो हुस्न जाउल हलिया दिले मोहम्मद मीर तसनालो गुलाबी गुल खिड़िया जहिले मोहम्मद मीर तसनालो दरिया पानी मिठा पेवा सकारा सिज बजू ऐं बिज दरिया पानी मिठा पेवा सकारा सिज बजू ऐं बिज सकारा सिज बजू ऐं बिज मोती गुलरा खयात हिले मोहम्मद मीर तसनालो मोती गुलरा खयात हिले मोहम्मद मीर तसनालो हुस्न जा गुल
मोहम्मद मीर तसनालो गुलाबी गुल चिड़िया जहिले मोहम्मद मीर तसनालो ज़माना ही ज़मीनो मको मिठड़ो मदीनो ज़माना ही ज़मीनो मको मिठड़ो मदीनो भला बिल्कुल बन्या जहिले मोहम्मद मीर तसनालो भला बिल्कुल बन्या जहिले मोहम्मद मीर तसनालो उस न जाऊला अल्या जहिले मोहम्मद मीर तसनालो गुलाबी गुल बन्या जहिले मोहम्मद मीर तसनालो हुसैन मां कजाबू छे जो तो उन महबूब में छाड़ छोआ साईं जो गुलाम हबीब बिन ज़ैद फरमाए तो हुसैन मां कजाब तो अञा मुझे महबूब खे ॾिठो ई नाहे कुर्बत जे जा कुठल राह में रण दे ॾिठा कुर्बत जे जा कुठल राह में रण दे ॾिठा कुर्बत जे जा कुठल राह में रण दे ॾिठा हूर जा घायल पे मौत मरते ॾिठा कुर्बत जे जा कुठल राह में रण दे ॾिठा कुर्बत जे जा कुठल राह में रण दे ॾिठा घूर जा घायल पे मौत मरते ॾिठा कुर्बत जे जा कुठल राह में रण दे ॾिठा कुर्बत जे जा कुठल राह में रण दे ॾिठा जई तरफ प्यारा तो खयूं सोनियूं अखियूं जई तरफ प्यारा तो खयूं सोनियूं अखियूं तई तरफ मुंह घूट घोड़ल तई तरफ मुंह घूट घोड़ल जे मथां किरंदे ॾिठा कुर्बत जे जा कुठल राह में रण दे ॾिठा कुर्बत जे जा कुठल राह में रण दे ॾिठा नाज़ पाए नाज़ परवर तो जॾहिं आरस भॻो नाज़ पाए नाज़ परवर तो जॾहिं आरस भॻो तई तरफ़ फरदो समा तई तरफ़ फरदो समा साईं तो अॻियां झुकंदे ॾिठा कुर्बत जे जा कुठल राह में रण दे ॾिठा कुर्बत जे जा कुठल राह में रण दे ॾिठा सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका या
हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुझे तारा शादी के मौके में मुके की शादी याद आई। हज़रत साईं ख्वाजा गुलाम फरीद कोट मिठन वारो रहमतुल्लाह अलैह जेको मोहब्बत जो घर हो जंहिंजा शेर अवां ॿुधंदा आहियो हर वेले मैं को ताज सजण दी मैं रो रो आग उडारा फाला पावा मेरा ठीक हाल बीमारा मुझको रंग सावा पीला मेरे अंदर दर्द हजारा गुलाम फरीदा मैं इवें रोमा जिवें बिछड़ी कूंज कतारा। साईं ख्वाजा गुलाम फरीद रहमतुल्लाह अलैह जो हिकिड़ो अक़ीदतमंद मोहब्बत करण वारो आहे त वाणियो आहे त दीवान पर साईं सां मोहब्बत कंदो अल्लाह वारो समझी करे साईं जी दरबार में ईंदो। कुछ ॾींहं अॻिते उन दीवान जी उन वाणीअ जे न्याणीअ जी शादी जा ॾींहं ॿधा। ये असांजे अदा निसार जा ॾींहं उन जी न्याणी सोचे वॾेरनि खे दावत ॾिनाई फिलाननि खे दावत ॾिनाई पर उन दिल जो इरादो कयो आए त वाणियूं पर उनजो नज़रियो हुयो त ख्वाजा गुलाम फरीद असांजे इलाके जो खुदा जो प्यारो बानो आहे मूना तोर सीना सदा सनासिन सजदे में सैयद ते गोदा गोदलियल युखरिजु मिन अद-दुलुमात इला नूर अहली पर परन फखर मूसा सैका जोगी जोग जलन मातागल बसर वमा तगा अहली रवश रवन भी अमशी भी अल्तिको अहली चाल चलन कोई सैयद ते सजन अदा कल पुछी तो कहड़ी ये अदा विशार वारो इरादो कयो असांजे भाउ हाफ़िज़ निसार जी शादी जी खुशी में असां मदीने वारे साईं जो मिलाद करे साईं खे खुशी में शरीक हिन दीवान इरादो कयो त मां जे बुजुर्ग सां मोहब्बत कयां मुंहिंजी न्याणी जी शादी में यो अल्लाह वारो अचे हथ खणे दुआ घुरे त मुंहिंजो काज न्याणीअ जो सुरहो थी पवे। साईं ख्वाजा गुलाम फरीद वटि आयो साईं खे दावत ॾिनाई पर साईं हाणे ईअं कीअं हिन दावत में अचे मुरीद छा चवंदा साईं हुनजी दिलि बि कान टोड़ी पाण फरमायो ओ दीवान भली तूं पंहिंजे न्याणी जी शादी कर जॾहिं शादी थी वञे घोट कुंवार पण जी पल पोइ तव्हां गुज़रंदा मुंहिंजे दरबार खां जॾहिं हितां न थींदो त ॼञ ॿाहिरि बीहारे सिर्फ़ कुंवार खे वठी अचां मुझे दरबार में मां उनजे हक़ में दुआ कंदुसि कुर्बती पौधा इं कजा वो दीवाने राजी थी वियो आहे हाणे घोट कुंवार जी शादी थी वई आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो जॾहिं रुख़्सती थी आहे हाणे पंहिंजे सार खे पई अचे इन सां गॾु पई अचे जॾहिं साईं गुलाम फरीद जो दरबार आयो मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो दीवान पंहिंजी न्याणी खे
कयो त मुंहिंजी न्याणी 5 मिंटनि जे लाइ मूंसां गॾिजी हल घोट खां इजाज़त वरिताई आहे पर न्याणी थी चवे मुंहिंजा बाबा मां अकेले कोन हलंदुसि मूंसां घोट बि गॾु हले सुभान अल्लाह घोट भी गॾु घोट भी हलो भई ॼणो मुंहिंजा प्यारा जॾहिं साईं जी दरबार में आया ये वाणियो सम्झाईंदो आयो त हे अल्लाह वारे जो दरबार आहे हिननि जो अदब कजो ये उहे अल्लाह वारा जो मुंहिंजा प्यारा मिठाई साहब फरमाईंदो आहे त कशे तेल कशा अदा नेल कयाऊं निबरा लाहुती लतीफ़ जे त नखे ॾियन तसा गुरूअ जे गसा पासे कन न पाण खे जॾहिं घोट पार मुंहिंजा प्यारा दोस्तो साईं ख्वाजा गुलाम फरीद जे साम्हूं वेठा आहिनि त साईं पुछो दीवान तुंहिंजी न्याणी हीअ जंहिंजी शादी थी आहे जंहिंजी शादी थी आहे उहा न्याणी हीअ त उन दीवान चयो हाओ दीवान हाँ कई न्याणी वरी साईं ख्वाजा गुलाम फरीद खां अदा मोहम्मद अमीन पुछा थी त साईं तुंहिंजी शादी थियल आहे ख्वाजा गुलाम फरीद साईं फरमायो मुंहिंजी बि शादी आहे उन दीवान जी न्याणी पुछो साईं तुंहिंजो घोट किथे आहे साईं ख्वाजा गुलाम फरीद रहमतुल्लाह अलैह जवाब ॾिनो त मुंहिंजो घोट मदीने में आहे हुब्बे अहमद अज़ल ही से सीने में है मैं यहाँ हूँ मेरा दिल मदीने में है क्या मजा दोस्तों ऐसे दीन में है क्या मजा दोस्तों ऐसे दीन में है मैं यहाँ हूँ जाने आलम मदीने में है मैं यहाँ हूँ जाने आलम मदीने में है मुझे घोट मदीने तॾहिं दीवान जी न्याणी चयो साईं अज मूंखे बाबा अकेलो वठी पिया तो ॾे मां अकेले अचण पसंदि न कयो घोट खे वठी आई आहियां त हाणे महिरबानी कर तूं बि पंहिंजे घोट खे घुरा त अॼु भेट कयूं तुंहिंजो घोट हसीन आहे मुंहिंजो घोट हसीन साईं ख्वाजा गुलाम फरीद रहमतुल्लाह अलैह फरमायो न्याणी जी मुंहिंजो घोट ॾिठो उहे इएं चवंदा रहिया मुंहिंजी दर्द वधी दिल रो न खणो जियो चैनी तप मां छा चवां कई कास दिया पमुकम जियो पुज तप मां छा चवां जियो पुज तप मां छा चवां तू पाण वञी दिल फासाई तू पाण वञी दिल फासाई कुर्बन में कुही वई आसाई रुआ थो थोरो जगनू रुआ थो थोरो जगनू देहो मुरकली नथा तप मां छा चवां मुंहिंजी दर्द वधी दिल रो न घणो जिहो अचे
तपमा छाक्या कई सदक दिया पमुकम जेहो पुज तपमा छाक्या जेहो पुज तपमा छाक्या बेवस तो उठन बेबस इख्तियार छड़ा बेबस तो उठन आर छड़ा यार बेबस इख्तियार छड़ा कर दो तो वजी कजी गण चल में कर दो तो वजी कजी गण चल में अजन सा तपमा छाक्या केड़ा आज सफर जाओ हालतिया सजणन खेड़े कैसा लथिया सजणन खेड़े कैसा लथिया को दम तो वजी नकी गम तो वजी नकी गम तो वजी नकी दम तो वजी तपमा छाक्या मुझी दर्द वदी न घणो जो तपमा नारा तकबीर नारा रिसालत नारा हैदरी माशाल्लाह सोल 12 जी असांजो स्टेज माशाल्लाह सोल सुभान अल्लाह महफिल जी जग मशहूर नात खान अल्हम्दुलिल्लाह असांजे स्टेज ते थी विया अॼु हुई बि आचर रात सुभाणे आचर आहे अॼु अदा विशाल सां डुबाए सरगस बि थींदो सुभान अल्लाह जंहिंमें नात खान माशाल्लाह हाणे आउं ॻाल्हि पूरी करे ऐं जेको मुंहुं सहरो आंदो आहे सुभान अल्लाह वो हमारी खिदमत में अर्ज करा तो गर्मी है घड़ी आवे शुक्र तो बड़ी पकड़ दी ये पन्नू लिखे लिखा आगा बेचारा पकड़ दी है आहे मर्दो मन ठार सजण तुझी शादी में आए मर्दो अदन सार तुझी शादी में चौधारी चमकार अदन सार तुझी शादी में आहे मर्दो यार सजन तुझी शादी में चौधारी चमकार अदा निसार तुझी शादी में आया अजीज सभई देसी ऐं परदेसी आया अजीज सभई देसी ऐं परदेसी तो त घोरण अदन सार तुझी शादीअ में तो त घोरण अदन सार तुझी शादीअ में चौधारी चमकार सजन तुझी शादीअ में आहे मर्दो अदा हाफ़िज़ तुझी शादीअ में चौधारी चमकार अदा निसार तुझी शादीअ में अज जल्दी मटाए नौ जोड़ो आयो आहे अरबी सगोरो जल्दी मटाए नौ जोड़ो आयो आहे अरबी सगोरो अज रहमत जा छा
वसकार निसार तुझी शादीअ में रहमत जाचा वसकार निसार तुझी शादीअ में चौधारी चमकार सजण तुझी शादीअ में आहे मधो यार सजण तुझी शादीअ में आहे मधो हाफ़िज़ निसार तुझी शादीअ में चौधारी चमकार अदा हाफ़िज़ तुझी शादीअ में पूरी थी आस उम्मीद तुझे अंगण ते अॼु ईद पूरी थी आस उम्मीद तुझे अंगण वॾी ईद तुझे अंगण वॾी ईद खुशनि जा छा अॼु अंबार साईं हाफ़िज़ तुझी शादीअ में साईं हाफ़िज़ तुझी शादीअ में चौधारी चमकार सजण तुझी शादीअ में आहे मधो हाफ़िज़ निसार तुझी शादीअ में चौधारी चमकार अदा हाफ़िज़ तुझी शादीअ में चौधारी चमकार अदा निसार तुझी शादीअ में हर सिंगार अॼु तो कया खुशीअ जा ॾिसी मोकिया हर सिंगार अॼु तो कया खुशीअ जा ॾिसी मोकिया पेश थिया हक़दार अदा हाफ़िज़ तुझी शादी